من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا ومرشدنا وسندنا وحبيبنا وحبيب ربنا وطبيبنا وطبيب قلوبنا محمدا عبده ورسوله. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لقد كان لكم في رسول الله أسوة حسنة لمن كان يرجو الله واليوم الآخر. وقال النبي صلى الله عليه وسلم: من أحب سنتي فقد أحبني ومن أحبني كان معي في الجنة، أو كما قال النبي صلى الله عليه وسلم: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. सभी दोस्त दिल जी मोहब्बत सां बा आवाज़ बुलंद मदीने जे मीर ते दुरूद शरीफ जो नज़रानो पेश करो। اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم. اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم. किताब फितरत के सरे वरक पर जो नाम अहमद रकम न होता। सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ से सुभान अल्लाह चवण सां नाम अमाल में नेकियूं वधंदियूं इंशाअल्लाह, गुनाह मिट जंदा इंशाअल्लाह। किताब फितरत के सरे वरक पर जो नाम अहमद रकम न होता, तो नक्शे हस्ती उभर न सकती, वजूद लोहो कलम न होता। ये महफिले कुन फका न होती, जो वो इमामुल उमम न होता। ये महफिले कुन फका न होती, जो वो इमामुल उमम न होता।
जमीन होती फलक न होता, अरब न होता, अजम न होता, तेरे गुलामों में भी नुमाया जो तेरा अक्से करम न होता, तो बारगाहे अजल से उनको, तो बारगाहे अजल से उनको खिताब खैरुल उमम न होता, न रूए हक से निकाब उठता, न जुल्मतों का हिजाब उठता, न रूए हक से निकाब उठता, न जुल्मतों का हिजाब उठता, फरोग़ बख्शिशे निगाह इरफान, फरोग़ बख्शिशे निगाह इरफान अगर चिराग़े हरम न होता, सवाए सिद्दीक़ के कौन पाता हुज़ूर अनवर की जानशीनी, सवाए सिद्दीक़ के कौन पाता हुज़ूर अनवर की जानशीनी, कि वो न होता तो यूं जहां में, कि वो न होता तो यूं जहां में बुलंद दी का अलम न होता। अजीज़ान मुहतरम, बिरादरान मुकर्रम, बिलखुसूस अॼु जे हिन इज्तिमा जा मेज़बान, हिन ॻोठ जा मुअज़्ज़िज़ रहवासियो, जमीयत उलमा इस्लाम ज़िल कंबर शहदात कोट जा रहनुमा हज़रत मौलाना मोहम्मद जान आबिद साहब, हज़रत मौलाना शमसदीन साहब, अकाबिर उलमा इकराम, ज़ुआमाए इज़ाम, पिंडाल में मौजूद हिन ॻोठ ऐं आसपास जा ज़रूरतमंद गैरतमंद मुसलमानों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा बेहद एहसान है जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां तव्हां खे अॼु जे हिन इज्तिमा में शिरकत जो मौक़ो नसीब फरमायो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त का दुआ है तो अल्लाह ताला असां तव्हांजी अॼु जी हिन हाज़िरी खे पंहिंजी बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। प्रोग्राम जो उन्वान ॾाढो मुहतरम आहे, सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन उन्वान ते जेकॾहिं के मुक़र्रर के वक्त जी कैद खां आज़ाद करे माइक ॾिजे, उनजी ज़िंदगी ख़त्म थी सके थी, उनजा जुमला ख़त्म थी सघनि था, पर हुज़ूर जी सीरत कॾहिं बि ख़त्म नथी थी सघे। आका जी सीरत ॾाढी बुलंद, ॾाढी अर्फ़ ऐं आला है। सो असां में उन बुढ़ड़ी औरत वांगुर हुज़ूर जे ग़ुलामन में नालो लिखाइण जे लाइ हाज़िर थिया आहियूं, जो मिस्र जे बाज़ार में जॾहिं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के फरोख्त करण जे लाइ पेश कयो वियो ऐं उन जो रेट लॻो, कंहिं सोन जूं बोरियूं, कंहिं चांदीअ जूं बोरियूं, कंहिं कहिड़ा रेट, कंहिं कहिड़ा रेट लॻा। उते हिकिड़ी बुढ़ड़ी बि हुई जंहिंजे मथां हिकिड़ो कपह जो गोथरो पियल हो, चे कपह जो गोथरो मां रेट मुक़रर थी कयां। तो चवण वारनि उनखे चयो, अम्मा हिते सोन ऐं चांदी जा रेट था लॻनि, तूं रुगो इहो टोकरो थी पेश करे, ची नालो मुंहिंजो बि त अची वेंदो त ख़रीदार यूसुफ जे ख़रीदारनि में मां बि शामिल हुअमि। तो यूसुफ जे ख़रीदारनि में नालो लिखाइण जे लाइ आई आहियां, त असांजो बि नालो हुज़ूर जे ग़ुलामनि में लिस्ट में ज़रूर दाख़िल थींदो। आका जी थोरी सीरत ऐं सुन्नत बयान करण जी जिसारत करे रही है। सो अल्लाह रब्बुल इज़्ज़त का दुआ है त अल्लाह ताला हक़ सच चवण जी असां सभिनी खे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मिज़ाज नबूवत जेको हो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त कुरान मजीद में 3-4 जाइन ते मुकर्रर ज़िक्र कयो। मिज़ाज नबूवत इहो हो, यतलु अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। जने मुसलमान मोमिन हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में ईंदा हा, कलमो पढ़ंदा, मुसलमान थींदा हा। मिज़ाज नबूवत इहो हो
उन्हनि खे चयो वेंदो हो यतलू अलैहिम आयातिही, अमा कुरान मजीद जी आयतुनि जी तिलावत कयो। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह रब्बुल इज्जत हुक्म ॾिनो उतलु मा उहिया इलैका मिनल किताब व अक़िमिस सलाह, ए मुंहिंजा पैगंबर जेको कुरान तोखे ॾिनो आहे इन जी तिलावत कर। इन्हनि खे चओ त कुरान पढ़नि, कुरान ॿुधनि। नबूवत जो मिजाज इहो हो, जेको बि कलमो पढ़ंदो हो दायरे इस्लाम में ईंदो हो उनखे हुकुम इहो थींदो हो त हाणे तुंहिंजो कमु इहो आहे त तोखे कुरान ॿुधणो आहे, कुरान पढ़णो आहे, कुरान जी तिलावत करणी आहे। सुबुह जे पहरनि में, शाम जे पहरनि में, घर में, कारोबार ते, जाथे भी हुजे तुझे ज़बान ते रब जे पाक कुरान जी तिलावत हुजे, कुरान पढ़णो आहे। इहो मिजाज नबूवत हो। जनाब सैयदना सिद्दीक़ अकबर जने आका जी खिदमत में आया, आका उन्हनि खे इस्लाम जी दावत ॾिनी। जनाब सैयदना सिद्दीक़ अकबर इस्लाम कबूल कयो। पुछा कि आका करणो चाहे? आका चयो हाणे तोखे जेको कुरान रब जो नाज़िल तो थे, मां कुरान तोखे ॿुधाईंदुमि, तू न कुरान जी तिलावत कमे। मां कुर्बान वञा जनाब सिद्दीक़ अकबर तां। इस्लाम जो पहिरियों मदरसो जनाब सैयदना सिद्दीक़ अकबर पंहिंजे घर जे सहन में कायम फरमायो। चबूतरे ते वेही रहंदो हो, जेको कुरान आका खां ॿुधंदो हो उहो कुरान पढ़ंदो हो। सिद्दीक़ अकबर कुरान पढ़ंदो हो। मक्के जूं औरतूं, उन्हनि जा ॿार, बुढ़ड़ा पोड़ा नौजवान सभु तो जॾहिं गुज़रंदा हा, सिद्दीक़ अकबर जे तिलावत जो आवाज़ उन्हनि जे कननि ते पवंदो हो। कुरान उन्हनि खे पाण ॾे छिकींदो हो, बीही रहंदा हा। अजीब कलाम आहे, ॾाढो सुहिणो कलाम आहे, दिल ते असर करण वारो कलाम आहे। उहे बीही कुरान ॿुधंदा हा। अबू जहल आका जी खिदमत में आयो कि अबू बकर के झल कुरान जी तिलावत न करे। अबू बकर पंहिंजे घर जे सहन में वेही बुलंद आवाज़ सां कुरान तो पढ़े। असांजे औरतुनि ते, असांजे ॿारनि ते, नौजवाननि ते उन तिलावत जो असर तो थिए। हुकुम इहो हो, मिजाज नबूवत इहो हो त कुरान जी तिलावत कयो। जेको भी दायरे इस्लाम में ईंदो हो उनखे इहो कोन चयो वेंदो हो त दीन जा हे फराइज़, हे हुक्म आहिनि, हाणे इन्हनि ते अमल करणो आहे। पहिरियों हुकुम इन्हनि खे इहो हो यतलू अलैहिम आयातिही, अमा कुरान पढ़ो, कुरान जी तिलावत कयो। हे कुरान सलीमुल अक़ल बाननि जी दिलनि खे पाण ॾे छिकींदो आहे। जीअं लोह खे चकमक पाण ॾे छिकींदो आहे, अहिड़ी तरह कुरान इंसान जे दिल खे पाण ॾे छिकींदो आहे। कुरान जो एजाज़ इहो आहे, कुरान इंसान जे क़ल्ब ते असर कंदो आहे, इंसान जे दिल ते असर कंदो आहे। कुरान जी तिलावत इंसान जे दिल खे मुनव्वर कंदी आहे। कुरान जी तिलावत इंसान जे दिल खे पाक ऐं साफ़ कंदी आहे। कुरान जी तिलावत इंसान जे दिल खे रब रहमान जी तरफ मुतवज्जे कंदी आहे। कुरान जी तिलावत इंसान जे दिल में नेकी जो जज्बो पैदा कंदी आहे। कुरान जी तिलावत इंसान जे दिल में रब रहमान जो खौफ पैदा कंदी आहे। कुरान जी तिलावत दुनिया में कामयाबी जो ज़रियो। कुरान जी तिलावत मरण जे वक्त ज़बान ते कलमे नसीब थियण जो ज़रियो। कुरान जी तिलावत कब्र में रोशनी जो ज़रियो। कुरान जी तिलावत महशर जे मैदान में निजात मिलण जो ज़रियो। कुरान जी तिलावत पुल सिरात तां क्रॉस करण जो ज़रियो। कुरान जी तिलावत दरे जन्नत में दाखिला जो ज़रियो। कुरान जी तिलावत जन्नत में महल्लात जो ज़रियो। कुरान जी तिलावत जन्नत में आका सां मुलाकात जो ज़रियो। कुरान जी तिलावत जन्नत में रब रहमान सां मुलाकात जो ज़रियो। मिजाज नबूवती हो यतलू अलैहिम आयातिही। ए मोहम्मद रबी इन्हनि खे चओ त कुरान पढ़नि, तू इन्हनि जाॾो कुरान पढ़, इन्हनि जाॾो कुरान जी तिलावत कर। असर एॾो आहे कुरान जी तिलावत में, मां कुर्बान वञा जनाब अमीर उमर तां। जज्बा ॾाढा सख़्त आहिनि, इरादा ॾाढा सख़्त आहिनि। नंगी तलवार हथनि में आहे, वॾे तेज में, वॾे जोश में, वॾे कावड़े गुस्से में नंगी तलवार हथनि में खयूं वञे थो। पुछा करण वारे पुछा कई उमर काॾे थो वञे? चई वञा थो अॼु मुसलमाननि जे नबी जो ख़ात्मो करणो आहे। चई ओॾे बैद में वञजांइ, पहिरियों पंहिंजे घर जी सार संभाल ल। दरवाज़े ते पहुचे थो, घर जे दरवाज़े ते पहुचे थो। हज़रत उमर जी भेण कुरान जी तिलावत थी करे, ताहा मा अनज़लना अलैकल कुरआन लितशका। कुरान जी तिलावत थी करे जनाब अमीर उमर जे कननि ते कुरान जी तिलावत जो आवाज़ तो पे। कुरान जी तिलावत जे आवाज़ पवण जी देर आहे, उमर जी दिल जी कैफियत तब्दील थी। उमर जे दिल जी कैफियत तब्दील थी। यो कुरान जो मौजूज़ो आहे। कुरान इंसान जे दिल खे तब्दील कंदो आहे। हे रब रहमान जो कलाम आहे, के आम इंसान जो कलाम न आहे। हे रब जो कलाम आहे, अल्लाह जो कलाम आहे। उनमें ताकत बि एॾी आहे, उनमें कुव्वत बि एॾी आहे। अल्लाह बार बार कुरान में चयो आहे त हे कुरान अवां जे लाइ रहमत आहे, हे कुरान अवां जे लाइ शिफा है, हे कुरान अवां जे लाइ हिदायत जो ज़रियो आहे।
हे कुरान अवां जे लाइ कामयाबी जो ज़रियो आ। मुसलमानो हिन कुरान जे दामन खे पकड़ियो, हिते भी कामयाब थी वेंदो तो उते भी कामयाब थी। अज असां नाकाम इन जे करे जो कुरान का परती असां कुरान जो हक यो समझो आ त इन कुरान के पोती में बंद करे ताकन में सजाइणो आ, उन जे मथो गुल रखी छड़ना आइन। 12 महीने को कुरान खणी अखिन रखे ते चुमी नी वरी रखी छड़े। कुरान जो हक तई कुरान जो हक यो आ त कुरान के खोले करे उन के पढ़णो ए पढ़ी उन ते अमल करण जो इरादो नियत करणी है। यो कुरान जो हक अल्लाह रब्बुल इज्जत ने कुरान के वडी इज्जत दिनी आ। चाचा कुरान में वडी इज्जत है। जेको जेको कुरान जे दामन में आयो इज्जतुन सा माला माल थी। जनाब अमीर उमर कुरान बुधो, जनाब अमीर उमर कुरान बुधो। अल्लाह रब्बुल इज्जत दिल ते रो असर कयो जो अल्लाह रब्बुल इज्जत उनके हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो यार बनाए छड़े। दुनिया में भी आका जो यार हो तो रोज़े अतहर में भी आका सा गड्डा, महशर जे मैदान में भी आका सा गड्डू। कुरान इज्जत एडी देई छे। जेको जेको कुरान जे दामन में इंदो रब उनके इज्जत दी। जे जात जो कलाम हुआ जात सबनी का आला है ना बा कि आम मानू जो कलाम त कोने जे रब जी जात सबनी का आला है। तो जेको जेको कुरान जे दामन में इंदो वींदो अल्लाह उनके इज्जतन सा नवाजे छडींदो। हे कागज जो टुकड़ो आ, बेजान आ, हे वरका काई उन जी अहमियत नाहे। जेकरे ये उनते अखबार लिखल हुजे के इंग्लिश जो किताब हुजे पकोड़न वारे वट पियो हुंदो आ, पकोड़ा उन में विझी दींदो, खाई करे हथ उगी करे सटे छडींदा थे। कागज काई अहमियत वक़्त कोने, यो सागो ही पन्नो आ, कागज जो टुकड़ो आ। पर जेकरे उनते कुरान जी आयत लिखल आ अब इज्जत केडी आ खणी करे जेकने नजर ईंदो फौरन खणदा छंडे खिलते रखी चुम्मी दई मथे सजाए रखदा से तो कुरान मजीद से आहे वही कागज। जेकरे के इंग्लिश के अखबार सा या के बे के शे सा मंसूबा उन जी इज्जत कोने, पर जेकरे उन ते कुरान जो हरफ लिखियो तो वने यो कागज इज्जतदार बनजी तो वने। हाने इन कागज जी इज्जत करण भी तुझे मुझे मथा फर्ज है। अब आए या ना बेजान शे है ना कुरान जे निस्बत में अची वही अल्लाह रब्बुल इज्जत ने बेजान शे के इज्जत से नवाजे छे। ए पोती है ना पोती कुरान के बेड़े लाई ए कुरान जी पोती है। अब इने के कोई विषय करे वेंदो इने के पोती के घणी विषय करे वेऊ या इने के गोद करे बधऊ हकल कदा ओ निभागा कुरान जी पोती है। ए रुमाल है इने के मागे जीवने इस्तेमाल किया वे हीरा हेठ विषय करे छा भी क्या आए ते हे भी कपड़ो आए हे भी कपड़ो हिन जी इज्जत नाहे। हिन जी इज्जत सिर्फ इने जे करया हे कुरान सा चिबड़ी वई इन बेजान शे जी अल्लाह रब्बुल इज्जत करे। अब इज्जत थी या न थी मंजली संदली जे कुरान रखदाई मस्जिद में पयो ना रहल कुरान मजीद जो उन ते जगह को बार में पैर रखंदो हकल कदो ने भागा कुरान जी संदलिया कुरान जो रहल अदब कर अदब फर्ज तो थे न जो तुझे मुझे मथा। पर जगह का मंजली घर में बाथरूम में पई हुंदी आ बोरची खाने में पई हुंदी आ वही करे कमकार कंदाई जी वणे ती इस्तेमाल क्यों आहे हुआ भी काठी आए हिय भी काठी आए हुआ भी बेजान शे हिय भी बेजान शे आ हुआ बाथरूम में पईया बोरची खाने में पईया जी वणे ती इस्तेमाल क्यों। पर हिन जी निस्बत तू कुरान सा थी वई हाने इन काठी जी इज्जत भी तुझे मुझे मथा लाजिम तमाचम तो कुरान जे दामन में जेको इंदो इज्जत सा सरफराज थी तो मिजाज नबूवत यो हो तो जेको भी इस्लाम कबूल कदो हो हुकुम थीदो हो तो के कुरान पढ़नो आ सुबह जे पहरन में शाम जे पहरन में कुरान मजीद की तिलावत करनी आ। रब कुरान में तो चे उतलु मा उहिया इलैक मिनल किताब व अक़िमिस सलाह ए मोहम्मद अरबी जेको कुरान तुझे मथा नाजिल कयो आ इनन जी तिलावत करे इनन के बुधा इनन के चौथ नमाज कायम कन कुरान जी तिलावत कन वरतिलिल कुरान तरतीला कुरान के ठाहे ठाहे करे पढ़न सुबह जे पहरन में शाम जे पहरन में इन कुरान जी तिलावत कन जेतरो कुरान पढ़ंदा मां रब जे एतरो वेजो थींदा जेतरो कुरान सा ताल्लुक मजबूत कंदा मां रब जी रहमत ओतरो वडे फड़े मींह वांगुर इनन जे मथा नाजिल थींदी रहंदी। ए जेतरो जेतरो कुरान जे दामन में ईंदा वींदा ओतरो ओतरो मां रब इनन जे नामे अमाल में नेकिन में इजाफो कंदो वींदुम। ए जेतरो कुरान जे वेजो ईंदा मां रब इनन जी इज्जतन में इजाफो कंदुम हिते भी कामयाब कंदो मान उते भी कामयाब कंदो मान हिते भी कुरान सा ताल्लुक वारो बणाई दो मान उते भी कुरान सा ताल्लुक वारो बणाई दो मान हिते भी कुरान सा निस्बत उते भी कुरान सा निस्बत हिते भी कुरान सा असा जो ताल्लुक उते भी कुरान सा असा जो ताल्लुक उन जे करे हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मोमिनो इन कुरान सा ताल्लुक रखो हिते भी कामयाब थी वेंदो तो उते भी कामयाब। मिजाज नबूवती यतलू अलैहिम आयाती कुरान पढ़ो अज तू ए मां बुधाए तो केतरो कुरान दा पढ़ो
12 महीने का तौफीक मिलंदी। अगे असां ॾिसंदासीं रमज़ान जो महीनो थींदो हो, पक्का पोढ़ा नौजवान सब कुरान पढ़ंदा, रमज़ान में तिलावत कंदा। जॾहिं खां मोबाइल जी नहूसत आई आहे, तिलावत ही हली वई। जॾहिं खां मोबाइल जे एतकाफ में था वेहनि बाना नौजवान, एतकाफ में था वेहनि, मस्जिद में वेठा आहिनि एतकाफ में, तॾहिं बि सॼो ॾींहुं मोबाइल अथनि क़ुरान जी तिलावत, घरनि में क़ुरान जी तिलावत। ऐं जॾहिं खां असां क़ुरान जी तिलावत छॾी आहे, ख़ुदा जो कसम उन ॾींहं खां असांजे मथां अल्लाह जो अज़ाब नाज़िल थियो। पोइ बेबरकत आहे, घरनि में बीमारी, फसलनि में बरकत कोन्हे, ज़मीनुनि में बरकत कोन्हे, रोज़ानो परेशानियां। मोली साहब साईं सारिन जो फसल थियो, बरकत ठुक न थियो, कणक जो फसल थियो, रेट ठुक न थियो, पैदावार भी नथी, पानी कोने साईं, ये परेशानी, घर में बीमारी हिकड़ी छड़े नथी, बी बीमारी आई पई आ साईं। हे मसला बिरादरी जा मसला, खानदान जा मसला, माना एतरो असां उलझी विया आहियूं पंजन मसाइल में। इहो सिर्फ इन जे करे जो क़ुरान का पासीरा थी विया। कुरान से ताल्लुक रखूं, अल्लाह रब्बुल इज्जत इन सभिनी के दूर करे। छो त रब कुरान में चयो त हे रहमत आवां जे लाइ, हे शिफा है आवां जे लाइ। कुरान दिलन जे लाइ शिफा है, मोमिनन जे लाइ शिफा है। रब कुरान में शिफा रखी है, वनुनज़्ज़िलु मिनल कुरानी मा हुवा शिफाउ व रहमतुल लिल मोमिनीन। मा रब है कुरान नाज़िल कयो है, इन में मोमिनीन जे लाइ शिफा है, इन में रहमत आ, इन में इज्जत आ, इन में बरकत आ, इन में अल्लाह जे वेजे, अल्लाह जे करीब थियण जी दवा है। हे कुरान अल्लाह रब्बुल इज्जत जे रहमत के नाज़िल थियण जो सबब। अब रब जो फरमान सच्चा या सच न आहे त मिजाज नबूवत जो पहिरियों डाको इहो हो, यतलू अलैहिम आयातिही, त कुरान पढ़ण। ऐं ॿियो वयुज़क्कीहिम, इन्हनि जो तस्किये नफ्स कयो। ए मोहम्मद अरबी हाणे जॾहिं कुरान पढ़ी वञनि, कुरान जॾहिं तिलावत कनि त हिननि जूं दिलियूं कुरान जी तिलावत सां, कुरान जे नूर सां मुनव्वर थी वेंदियूं, हिननि जूं दिलियूं पाक थींदो। वयुज़क्कीहिम, हाणे हिननि जो तस्किये नफ्स करणु आसान आहे। हाणे तू हिननि जो तस्किये नफ्स कर, हाणे तू हिननि खे हलाल ऐं हराम जी तमीज़ ॿुधाए, हाणे तू हिननि खे अल्लाह रब्बुल इज्जत जी वॾाई बयान करे ॿुधाए, हाणे तू हिननि खे दीन जा अहकामात ॿुधाए, दीन जा फरीज़ा ॿुधाए, हाणे तू हिननि खे किताब हिकमत जूं ॻाल्हियूं ॿुधाए। ए मोहम्मद अरबी कुरान जी तिलावत हूंदी, तस्किये नफ्स आसान थी वेंदो, फराइज़ ते हलण आसान थी पवंदो, हलाल हराम में फर्क करण आसान थी पवंदो। कुरान जी तिलावत हूंदी, जायज़ ऐं नाजायज़ जी समझ असां में अची वेंदी। कुरान जी तिलावत हूंदी, ॿियनि जे हक़नि खे ग़स्ब न कंदासीं। कुरान जी तिलावत हूंदी, नंढनि जे मथां शफ़क़त कंदासीं। कुरान जी तिलावत हूंदी, अब्बे अम्मा जो अदब हूंदो। कुरान जी तिलावत हूंदी, वॾनि जो अदब हूंदो। कुरान जी तिलावत हूंदी, अल्लाह जो ख़ौफ दिल में हूंदो। कुरान जी तिलावत हूंदी, आका जे सीरत ते हलण आसान हूंदो। कुरान जी तिलावत हूंदी, शरीयत जे अहकामात ते अमल करण आसान हूंदो। कुरान जी तिलावत हूंदी त 5 वक़्तनि जी नमाज़ जी पाबंदी नसीब थींदी। कुरान जी तिलावत हूंदी, नमाज़ जी हलावत नसीब थींदी। कुरान जी तिलावत हूंदी, दिल भी पाक रहंदी, जिस्म भी पाक रहंदो। कुरान जी तिलावत हूंदी, घरनि में बीमारियुनि खां निजात मिली वेंदी। कुरान जी तिलावत हूंदी, पाण में इत्तेहाद ऐं इत्तफ़ाक़ हूंदो। कुरान जी तिलावत हूंदी, फसलनि में बरकत पवंदी। कुरान जी तिलावत हूंदी, कारोबार में बरकत पवंदी। कुरान जी तिलावत हूंदी, अल्लाह तुझे मुझे इज्जत में बेपनाह इजाफो फरमाए। हर हिक शइ कुरान सां मुनसलिक, ऐं इहो ई मिजाज नबूवत। उन जे करे अज़म बिल जज़म करे छॾियो त कुरान पढ़ो, ऐं पंहिंजनि बच्चनि खे कुरान पढ़ायो। हा, पंहिंजनि बच्चनि खे मदरसनि में मोकिलियो, उन्हनि खे कुरान पढ़ायो, कुरान जो कारी कयो, कुरान जो हाफ़िज़ कयो। हे जरी मासूम ॿार इन मदरसे जे फरासी ते वेही करे, इन पंहिंजी तोतली ज़बान में फाटल फरासी ते वेही करे जॾहिं कुरान जी तिलावत कंदो आहे, रब मोहम्मद जो कसम अल्लाह खे इहो मंज़र एॾो वणंदो आहे। इहो तिलावत ज़मीन ते कंदो आहे, अल्लाह इन जे ज़िक्र अर्श ते फ़रिश्तनि जे दरमियान कंदो आहे। इहो मंज़र अल्लाह खे ॾाढो वणंदो आहे। इन्हनि मदरसनि में पढ़ण जी बरकत जे करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त पूरे इलाइक़े जे मथां रहमत नाज़िल फरमाए। उन जे करे कुरान जी ये मदरसा है जाते सुबह जे पहरन में, शाम जे पहरन में कुरान जी तिलावत थी थे। अल्लाह रब्बुल इज्जत असां जे मथां अज़ाब टारे तो, अज़ाब टरी था। उन जे करे जो वायदो कयो त इंशाअल्लाह असां कुरान जे दामन में ईंदासीं। इंशाअल्लाह कुरान जे दामन में ईंदासीं, पंहिंजनि बच्चनि खे कुरान जो कारी बणाईंदासीं। पाण बि कुरान पढ़ूं ऐं कुरान वारनि सां निस्बत बि रखूं। कुरान वारनि सां निस्बत ज़रूरी है। हुजूर फरमायो अल मरउ अमन अहब। सहाबा फरमाइन था जॾहिं इहा हदीस नाज़िल थी, उहो ॾींहुं असां जे लाइ ईद जो ॾींहुं, सहाबा जा चेहरा ख़ुशी सां बहकी पिया।
पुछा कणारे पुछा के ख़ैर ता है कि हुजूर खुशखबरी अड़ी दिनिया अल मरउ मा मन अहब्ब क़यामत में महशर जे मैदान में बानो उन सां गॾु हूंदो जैसा दुनिया में मोहब्बत असां हिते हुजूर सां मोहब्बत कई आहे क़यामत में आका सां गॾु हूंदा त बेड़ा ई पार थी उन करे तू ऐं मां भी कुरान वारनि सां मोहब्बत कयो कुरान वारनि सां ताल्लुक़ रखो इन्हनि मदरसनि वारनि सां मोहब्बत कंदा कयो आलिमनि सां मोहब्बत कंदा कयो इन्हनि आलिमनि जी मोहब्बत हूंदी कुरान वारनि जी मोहब्बत हूंदी रब हिते भी इन्हनि सां गॾु रखंदो इंशाअल्लाह क़यामत जे ॾींहुं भी इन्हनि सां गॾु रखंदो अल उलमा वरसतुल अंबिया छो त आलिम कंहिंजा वारिस आहिनि कंहिंजा वारिस आहिनि ॻाल्हाए त सही नबियनि जा वारिस आहिनि इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिल उलमा कुरान में रब तो चए त मां रब जी ख़शियत इन्हनि आलिमनि जे दिलनि में आहे इन्हनि जे दिलनि में मां रब जी ख़शियत उन जे करे आलिमनि सां मोहब्बत कर दिल सां मोहब्बत कंदा उन जी इज्जत कंदा कयो उन्हनि सां ताल्लुक़ रखंदा कयो मदरसनि सां मस्जिदनि सां कुरान वारनि सां ताल्लुक़ रखो अल्लाह रब्बुल इज़्ज़त इंशाअल्लाह इन जे सदके क़यामत जे ॾींहुं कुरान वारनि सां गॾु थारींदो इंशाअल्लाह बेड़ा ई पार थी वेंदा इंशाअल्लाह ऐं असां पंहिंजनि घरनि में कुरान जी तिलावत खे आम कयूं कुरान वारनि सां मोहब्बत रखूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांजे दिलनि जे मथां इंशाअल्लाह रहमतूं नाज़िल फरमाईंदो मां जेको चयुमि अल्लाह रब्बुल इज़्ज़त मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।